साईं सुभान अल्लाह। कल दरिया जे कपर सा वञो पिया सरबत जो दरिया पियो वहे डूंगीअ जी ॿेड़ी बीठी हुजे। टप ॾे साईं चढ़ी वेठासीं ॿेड़ीअ ते हुन कपर पुगासीं त माखीअ जी तिरकण लॻी पई आहे। ठूठुनि भर पिया किरूं, कंहिं महिल पेट भर पिया किरूं, कंहिं महिल मथे भर पिया किरूं। थोरो मथे चढ़ी हलियासीं त सुभान अल्लाह साईं पताश जो कोट वरियो पियो आहे। साईं अंदरि वियासीं जंहिं महिल त रेवड़ी राणी भुॻड़ो भीण चुत वेठो आहे। ही त ॻाल्हि ॻाल्हि जो थल आहे, पर ॻाल्हि आहे त अॻिते आहे। हिकु ग़रीब शख़्स हुयो, ॿाहिरि मुल्क कमाइण वियो। हितां असांजा ई घणा विया हेॾे होॾे कमाइण। ही बि की ॿाहिरि मुल्क कमाइण वियो हुनजे, ओॾो कमाए आयो हूंदे सिर्फ़ु 400 रुपया। तंहिं वेरे में 400 रुपयनि जो वॾो मान हुजे। अॼु खणी 400 रुपया कंहिं ॿार खे ॾेखारबा त उहो बि नथो रिझे। तंहिं वेरे में 400 रुपया वॾा हुजनि। ही इन कमायूं मोटियो पियो अचे, दरिया जो कंधो ॾेयूं पियो अचे। ही दिलि में सोचींदो अचे पियो त भणा ही 400 त कमाया अथमि, पर हिननि सां वञी कहिड़ो धंधो कयां जेका हिकु वरी मूंखे रोज़ी मिले पई। हिन सोच वीचार में हलंदो अचे पियो त ॾिठई त भणा दरिया जे कपर ते वॾो अवाम बीठो आहे। हीअं हौसले जो अंदाज़ घणो। हिन जो भणा अलाए छा मसइलो आहे। हे बि हलंदो हलंदो साईं वेझो थियो। जंहिं महिल त तव्हां पुछा के हिकिड़े खां त ॾेवाल भाऊ हिते छा थियो आहे, छाजे करे बीठा हो। हुनजो भाउ हिकिड़ो हमराह हिते टोबो आयो आहे। सो टोबी हणी तो अंदरों पेती कढी ॾे। सो पेतीअ जो 100 रुपया वठे तो, 100 में पेती ॾिए तो। सो पोइ उन वक़्त जी ॻाल्हि आहे, कंहिं पैसा था निकिरनि, कंहिं सोन थो निकिरे, कंहिं काश निकिरे थी। सो आहे नसीब जी ॻाल्हि। हीअ अवाम इन करे बीठो आहे। साईं ही बि हलंदो हलंदो पासो ॾेई अंदरि गुतू बुतू हाणी अची साॻे हुन टोबे वटि पुॻो। चई त भाई 400 रुपया ॾियां तो, मूंखे बि 4 पेतियूं त कढी ॾिजांइ त मां बि वक़्तु आज़मायां। हिन ते देरी न कयूं। हिन महिल टोबे हिन खे 4 पेतियूं कढी ॾिनियूं। 400 रुपया उन्हनि खे ॾेई ऐं ही पेतियूं वठी रवानो थी पियो। पुठीअ भर ॿधी नंढियूं पेतियूं हुजनि। कुझु मंज़िल करे अॻिते हलियो त दिलि में ख़्यालु कीन त भला हाणे हिकिड़ी पेती खोलियां, बाक़ी 3 बाद में ॾिसां थो। हिकिड़ी पेती जो खोले त हिकिड़ो उन मां वासीम नांग निकितो, जेको हिन खे ज़ोरीअ खाइण भॻो पियो अचे। सो हिन ग़रीब शख़्स अचे तो हाणे रहम नथो करे। हेतिरनि सालनि अलाए सदुनि को तूं वाड़ियो पई, तोखे मूं आज़ादु कयो, वरी मूंखे ई खाइण थो अची। हिन वासीम नांग जूं अखियूं खोलियूं, ॾिठई त भणा जाई बेड़ो ज़ुल्म छो कयां थो पियो। हिन त मूंखे आज़ादु कयो आहे, हिन खे छो खावां। अचे हिन खे तोबा तोबा करे अॼु हिन खे पेरनि में किरियो ते तूं मुंहिंजो साईं आहे जो तूं मूंखे आज़ादु कयो आहे। मां अलनि सालनि खां वाड़ियल हुयुमि, मूंखे बुख लॻी, मां हिन बुख जे करे तोखे ॾिसी न सघियुमि, न सुञाणे सघियुमि, इन करे खाइण ते दिलि कढियो। हिन चयो हाणे तूं मूं ते नांग जो असीम अचो, तूं थोरो मूं ते हेॾो कयो आहे। हीअ मां पंहिंजी मण थो ॾियां। तूं वज़ू बज़ू करे अची हिन वण खां अखियूं बंदि करे जेकी शइ बि घुरंदेसि सो अखियूं पटींदे उहा तुंहिंजे साम्हूं हूंदी। हिन खे साईं नांग उन मण ॾिनी ऐं चई त भला कॾहिं बि मुंहिंजी ज़रूरत पवई त मिली सघूं अलाए कोन। सो ही मुंहिंजो वार पटे ॾिनईसि पंहिंजे मथे। ही वार मुंहिंजो अथई, हिन खे थोरो तो ॾिजांइ त मां अची तो वटि पुॼंदुमि। सही मण खणी ऐं वार खणी नांग खां मोकिलाए निकिरी पियो। ते हलंदो हलंदो वञे पियो। सही हाणे न त मण हुजे ऐं वार ऐं हलंदो हलंदो ॾिठई त हाणे हिकिड़ो पाणी जो तलाउ आहे ऐं दुॿो आहे ऐं मुल्क ॾिठई त हिन खे भर बधड़ लॻो पियो ऐं हिन खे हिकु सुकून वारी जॻह नज़र आई। हिन बिस्मिल्लाह करे वज़ू बज़ू करे अची मण रखी ऐं अखियूं बंदि करे चई त हिते VIP मौलाद तैयार थी वञे, सफ़ा ख़ूबसूरत हसीन ऐं उन में हिकिड़ी औरत अहिड़ी ख़ूबसूरत हुजे। हिकु औरत हिकु मां हुजां, ॿियो कुझु बि न हुजे। हिन जो अखियूं जो खोले जो ॾिसे त वाक़ई ख़ूबसूरत मौलाद तैयार लॻी पई आहे। चई अंदरि वञा त ॾिसां त छा आहे। सही अंदरि वियो त सही वाक़ई ख़ूबसूरत हिकिड़ी औरत वेठी आहे, पर न तूं ॾिठी न मूं ॾिठी। सही हुन में अखियूं विधी ऐं चई त तूं इंसान जा बचड़ा हिते कीअं आहे। औरत खे हुन जवाबु ॾिनो त इंसान जो बचड़ो कीअं थी चवें, हिते तोखे आंदो ई मूं आहे, तूं वरी मूंखे कीअं चवें तूं हिते कीअं आहीं। हिन जो त हाओ चई हाओ,
चई पाण में पंहिंजी मोहबत प्यार में रहण लॻा उन में। सो कुझु ॾींहं वक़्तु गुज़रिया मोहबत प्यार जा त हिन घरवारी चयो त भण हाणे का सुरीली हुई हूअ बि औरत। हुन चयो त हाणे भला वेठे त शींहं बि बुख मरिया, कुझु कमाए करट। हुन चयो मूंखे कमाइण जी कहिड़ी ज़रूरत आहे, तूं जेकी शइ हुकुम त कर त तोखे उहा शइ मिले थी न। हिन देरी न कई, वज़ू करे बिस्मिल्लाह करे हिन खे मणको चयो त वारगुज़ी VIP सतनि ढाकुनि थावनि में 7 तामी तयारु थी अचे। हिन अखियूं जो खोलियो त उहे 7 तामी तयारु थी आया। हिन ज़ाल मुड़ुसनि खाई ॾाढो ढोकियो। कुझु ॾींहं गुज़रिया, महीनो ॾेढ, त वरी घरवारी अचेसि त हाणे मुंहिंजी सलाह वठि, तूं कमाए लोच लाइ जॾहिं तूं पंहिंजो हक़ हिलाले रोज़ी खा, तूं कुझु कमाइण। हिन चई मुतमिन इन ॻाल्हि ते कोन पियो थिए त मूंखे कहिड़ी शइ जी बुख जो मां कमाया करटियां, मूंखे सभु कुझु हीअ मण ॾिए थी पई त मां छो लोड़ियां। साल हली हली हिन खे मञाए वई। हिन चयो ज़ाल खां पुछा कयो त भला मां धंधो त कहिड़ो कयां। ज़ाल चयो त हाणे तूं ॿियो को बि न कमु कर, हिकु ॿेड़ो तयारु कराए, उन में तूं सोन ज़ेवरात जो वापारु कर। सो तूं इहो धंधो कर, इन में तोखे फ़ाइदो बि आहे ऐं इहो कमु तुंहिंजे लाइ भलो आहे। हिन खे साईं घरवारीअ जे चवण ते हिन देरी न कई, उहो VIP ॿेड़ो हिकिड़ो तयारु करायो। हूअं त ॿेड़ो असां ग़रीब लाइ त वॾो मसइलो आहे, 2 सालनि में साल में बि तयारु न थिया, पर हो पैसे जे अॻियां देरि कहिड़ी। हुनखे 5 ॾींहं बि कोन लॻा, हुनजो ॿेड़ो तयारु थी वियो। उन में सोन ज़ेवरात जेको कुझु बि हुयो सामान खणी उन ॿेड़े में रखी। हाणे चयो घरवारीअ खे मोकिलाइण, ऐं चयईं त भला हाणे वञा त उहो ई हथो घरवारीअ खे चयईं भला हिकिड़ी पेती खोलियूं छो न वञा, त वक़्तु आहे त हिन में छा थो निकिरे। सही न पेती जो खोली, कुदरत मुंहिंजी अलाह जी, उन मां चतू निकितो। चतू एतिरो बुखियारो हुजे त ज़ोरीअ पियो हिन खे खाइण अचे। हिन चयो त शर्म कुझु कर, अकुल कर, भणा तोखे मां हेतिरनि सालनि खां वाड़ियल ऐं तोखे मां आज़ादु कयो, वरी बि तूं मूंखे ई खाइण थो अचे। हिन हौसलो संभालियो। जॾहिं चतू चयो त भणा मूंखे एॾी बुख लॻी जो मां हौसलो ई मुंहिंजो कमु न पियो करे, दिलि चए बि तोखे बि खावां, पर तूं मूं ते हेॾो थोरो कयो आहे। बसि हाणे तूं मुंहिंजो, मां तुंहिंजो, तूं हुकुम जेको कर त मां हाज़ुर आहियां। हिन चयो चतूअ खे खाधो बाधो खाराए, हिन लाइ पिंजरो VIP तयारु करे हिन चतूअ खे वारियूं ऐं हिन घर जी पार त चतूअ खे कयूं वियो त हीअ घर वारी ही सभु कुझु तुंहिंजे हवाले अथई। मां हीअं शौक़ु वञा थो ज़ेवरात हीरनि जे वापार ते, सो मोटी अचां त तोखे वधीक पार त कयूं थो वञा। सही चतूअ खे पार त कयूं, हीरनि जहिड़नि जे वापार ते जौरनि जे हलियो वियो। ॿेड़े ते तयारु थी ही रवानो थी हलियो वियो। हिन खे घरवारीअ खे मण चतू हवाले कयूं हलियो वियो। इन जे हेसि सो वापार ते हलियो वियो, सौदा वापार ते हलियो वियो। हिकिड़े बादशाही ॿी बादशाही वियो, जीअं सौदागर वधंदो वियो ही मंज़िल सुठी करे हले वियो। छॾ हिन खे, वठि हुनजी घरवारीअ खे, त हूअ छा थी करे पई। सही कुदरत मुंहिंजे अलाह जी शहज़ादी उहा बि जे महिलात जे ॿाहिरों कंहिं दरिया खां मुंहुं ॾखण ॾे करे थधड़ी हवा जी आसीस वठी रही हुई त उहा दरिया जे कपर ते महिलात हुई। उतां हिकु बादशाह जो वज़ीर टपियो हिन जी हवेली, ऐं हिन औरत खे ॾिसी ही मस्तु थी पियो। ही 3-4 ॾींहं हिते वेठो, इन में हो त हिन औरत इन महिल मां ॿाहिरि कढां कीअं। इन वीचार में 24 कलाक हिते 2-3 ॾींहं हिन खे फेरे ॾींदा थिया। वरी ही वापसि वियो, वञी हिकिड़ी धोती टले ॻोल्हे वञी लधई। धोतीअ खे वञी 5 रुपया बासी त वञी इन घरवारी ते हिकिड़ी ख़ूबसूरत औरत अथई, पर न तूं ॾिठी न मां ॾिठी, इहा मूंखे हणाए ॾे त मां तोखे हेतिरा पैसा ॾींदुमि। देरी न कईसीं, पैसनि जे लालच ते हीअ धोतीअ खे ॿेड़े में तयारु करे रवानो करे ऐं मोकिलियईंसि। धोतीअ चयोसि मां वञा थी, पर हिकु मूंखे नौकर ॾे, हिकु मां, ॿियो कुझु बि न खपे। हिन सां देरी न कई, उन महिल ॿेड़े में नौकर ऐं पाण खे हिन खे रवानो कयो। हिन वञी महिलात जे भर में हिन विथीर को वञी ॿेड़ो बीहारियो। सो ॿेड़ो जो बीहारियो त हाणे हीअ हलंदी हलंदी वञी घर वारा घर सॾ कीअं चयो मां केरु आहियां, त पोइ अची ही ढके चई त
अम्मा मां पंहिंजी आहियां, मूंखे बुख लगी आहे, मानी भी खाईंदमि ऐं पानी भी पीअंदुमि, दरवाज़ो खोल मां अंदर ईंदमि। हीअ रहमदिल हुई, हिन जो देरी न कई, दरवाज़ो लाथई, हीअ कुराड़ी आयसि, धोती अंदर घिरी आयसि, अचे सही हाणे हूअ त जट हुई, देरी न कई, हथ मुंहुं धोई आहिनि, उहा बुख ते हुई, हुनखे ॾिठई त हथ मुंहुं धोई उहा मण हुनजे अॻियां रखी, उनजे रूबरो इहो सॼो कुराड़ी जे अॻियां धोती जे अॻियां लका ॾेखारियईं त सतत में मानी तयारु करे अचो ॾाको में। सही त सतत में तयारु थी अचे वई मानी, सही गिरह विझी न त अॻई बि वात पाणी करे कुराड़ी कॾहिं ताम ॾिठा कोन, अहिड़ा अहिड़ा क़िस्म क़िस्म जा ताम तयारु थिया। देरी न सही कुराड़ी खाई ढोकियो, सॼो इहो लका मण वारो ॾिठई त भणा वर हिन सां रही हाल वाल वठण, तुंहिंजो मुड़ुसु काॾे विया? चई त हीअं सौदा वापार ते मुंहिंजो मुड़ुसु निकिरी वियो आहे, तोखे घर में हेड़ी ख़ूबसूरत के चई छॾियूं हलियो वियो आहे, सौदो वापार ते वियो हलियो, ईअं त न थींदो आहे। चई त हाणे तूं कॾहिं सैर सफ़र कयो आहे अलाए कोन, हाणे हीअं कर, हाणे हिनखे 2 ॾींहं 3 ॾींहं जो हिते थी विया त हीअ हिक ॿिए खे पंहिंजो करे वयूं। हिन कुराड़ीअ चयो त मां तूं हाणे तेल मेट मथे में विझ त हलऊं हेठो दंड में दला इन में तरी विझी ऐं विझी सिंजी अच त पोइ तुंहिंजो मां चोटी बोटी कयां ऐं गुंदिया मथियो सतियो वग़ैरह तूं ॾिसां थी त मेरी थी वई आहे। हिन चयो त हा मां सफ़ा मां मेरी थी विया, हीअ पहिरियों कोन पियो लहे त चई मुड़ुस जी इजाज़त सवा मां न हलंदमि, पर हुन कुराड़ी आहे इलाज मिंथो करे हिनखे वठी आई। सही हुन तलाउ में मेट तेल विझी ऐं हिनखे ऐं विंजारे सिंजारे जंहिं महिल तयारु कयईं त ॾिठई त हीउ ॿेड़ो बीठो आहे। चई मां ॿेड़े जो कॾहिं सैर कयो अथई? चई न मां। चई अच त ॿेड़े जो सैर कयूं, मां तोसां गॾु आहियां न। आतारे वञी न ॿेड़े ते वठी वियसि, वञी ॿेड़े ते वञी पुगी जंहिं महिल त नौकर खे ऑर्डर थियल हुयो त छपी विए जेसि ताणी ॿेड़े ते मां हिनखे वठी ईंदमि, पाण तूं ॿेड़ो छोड़े निकिता हलिया हलंदासीं। सही न धोतीअ हिनखे देरी न कई, हुन ॿेड़े ते विहारे कुंड ते, ऐं हुनखे ख़बर पई त ॿेड़े ते वेठा आहिनि, उहो नौकर भॻो आयो, ॿेड़ा छोड़ी ऐं रवाना थी पिया। हाणे सही ॿेड़े में जंहिं महिल हीअ सैर जे हुन ख़ुशीअ में हुजे त जंहिं महिल हीअं विथीरी करे रवानो ॿेड़ो कयो, हिन जो त भला हीअ छा था कयो। उन महिल धोतीअ देरी न कई, हिनखे चपाट गिटे में हणी ऐं हिन जूं ॿाहूं ॿधी हिनखे विहारे छॾियईं त ख़बरदार मतां दांरड़ कई अथई। हिनखे सही खयूं हलिया विया, वञी उन वज़ीर जे हथ में ॾिनई त हीअ तुंहिंजी अमानत ऐं ही तुंहिंजी शइ। हे वज़ीर पंहिंजे महलात में वतियूं, हुनखे हलियो वियो, वञी हुन छोकिरीअ देरी न कई, शहज़ादीअ चयुसि मुंहिंजो मुड़ुसु जारियो जाॻंदो आहे, माण्हुनि जा मुड़ुस मरी वेंदा आहिनि, ते बि 12 महीना 10 ॾींहं अदत में वेहंदियूं आहिनि, मूंखे ते बि 6 महीना मोहलत खपे, 6 महीननि में जे मुंहिंजी मालिकी थिए त मुंहिंजो मुड़ुसु आहे, न त पोइ मां हुनजी आहे न त तुंहिंजी आहियां, पोइ तोसां शादी कंदमि। वज़ीर चयो देरि न आहे, भला हाणे इहे बि ॾींहं वेंदा गुज़री, हिन क़ैद करे हुते विहारे फिटी कई ऐं वठि हिनखे छॾ, हुनखे हो यार छा थो करे, हो यार बि वापार कंदो अची हलंदो अची पुग पंहिंजी हवेली में, हिते हिनखे 5 महीना 6 गुज़री विया। ही हलंदो आयो साईं, ॾिठई त भणा महलात सफ़ा कुड़ुकू लॻी पई आहे, तोते ॾिठई त तोते जा हाल भीणा थिया आहिनि, काश रही कोन्हसि। हिन यकदमि देरि न कई, पंहिंजो तोते जी मालिक ते लॻो, हिनखे कुझु अहिड़ो सवात में आंदई त हौसले में कोन हुयो। पोइ हिनखे सुञाते हिनखे सॼो हवाल पुछा कयईं त ॾेहवाल भला ही काॾे वियो, ही छा मसइलो थियो। तोते सॼो हवाल कयो त हीअं हिकु औरत आई कुराड़ी, सो उनखे ताम बाम खारायईं हेॾों होॾों ऐं हुनखे विंजण जे ख़्याल सां वठी वई, सो वधीक मूंखे ख़बर न आहे त काॾे विया, मां हिते कैदी रहियो, मां ॾाढियूं रड़ियूं कयूं दाऊं कयूं, पर मुंहिंजी हिक बि न ॿुधी शहज़ादी धोतीअ सां हली वई। हिन चयो त ॾेहवाल मण जो, चई मण त वञे कुराड़ीअ खे हथ में, उहा खयूं हली वई। हिन जो हल भणा महिनत शइ वई, मण बि वई, रन बि वई, हाणे हिन छा कयो, हाणे सोच इन में वेठो हुजे, हिन जी तोते जी तात पियो वेठो करे
हिकिड़े ॾींहुं वरी बिस्मिल्लाह करे चई भला हाणे टी पियो थी खोलिया त टीह में छा थो निकिरे। हिन बिस्मिल्लाह करे टी पेती जो खोले त हिकिड़ो कारो कोह हुजे पर हिन सफ़ा वात फाड़ियो हिनखे खाइण लाइ भॻो पियो अचे। हिन चयो कुआ कुझु शर्म लॼ कर, हेतिरनि सालनि खां तूं क़ैद लॻो पई, तोखे मूं आज़ादु कयो आहे, वरी मूंखे ई थो खाएं। त कोई चयो भणा हाणे खावां कोन पियो तोखे, बसि मूंखे बुख लॻी, एॾी हौसलो ई कमु न पियो करे, पर हाणे मूंखे इहा तूं यादि करो ॼायो त मां क़ैद थियल हुअमि, वाक़ई बि तूं मूं ते वॾो थोरो कयो आहे। हाणे बसि तूं मुंहिंजो आहे मां तुंहिंजो आहे, तूं हुकुम कर, पर हिकु ॻाल्हि मूंखे ॿुधाए त ॿिली त हिते कान्हे न। साईं अञा हुनखे पंहिंजो टिजो हुजे ॿिली, साईं को त ॿिलीअ खां साईं को टिजे पियो। हाणे कोई जी हिन मालिकी जॾहिं साईं कोए खे हाणे चयनि त हाणे चतूं बि सफ़ा खाए पी ऐं छा विड़ास जवान थियो, पर हो जॾहिं बि बादशाह वज़ीर वटि क़ैद थी वई त हुन वज़ीर खे इहे हिकु टे शर्त रखिया त मूंखे मथे जॻह जे मथां मिलात कढाए ॾे ऐं उते मूंखे अनु मेवात जेकी शइ बि आहे मूंखे पुॼाए त मां उते पखण खे विझंदमि। हिनखे ख़बर हुई त कॾहिं बि मुंहिंजो मुड़ुसु मोटंदो त इन चतूअ खे खोलंदो, इहो चतू मुंहिंजी जाचा ते ज़रूरु निकिरंदो। हाणे त ही बुखायल हुयो, थकायल हुयो, तो बि हेॾो होॾो, पर हिनखे खोलियईं ते बि चई त वञ मुंहिंजी हेरे आरे पारे मुंहिंजी घर वारी तूं ॾिठी आहे जांच कर। हे साईं हलंदो हलिजे पियो, हलंदो वञे पियो साईं, हेॾे घुमी फिरी हिकिड़ी कुंड घुमी आयो, वरी मोटी आयो त चयईं त कोन लधी, वरी साईं टी ॿी कुंड ॾे मोकिलियईंसि, वरी ओॾो ई मोटी आयो, वरी कोन लधी, वरी साईं टी कुंड ॾे वियो, उते बि हिनखे कोन लधी, वरी चौथी कुंड ॾे मोकिलियईंसि, हलंदे हलंदे वञी हिकु जंगल में वञे पियो, पर ही सफ़ा डुबरो हुजे, ॿिया तोता सगा वञनि पाण में, तोता हिन खे ॾिसी खिलनि पिया, अचे हिन को हाल वाल वतन, भला ॾे हवाल तुंहिंजा अहिड़ा हाल छो थी विया आहिनि, हीअं सफ़ा थी वियो आहे ख़तमु, असां सां सुबुह तूं गॾियो हल। हिकिड़ी ख़ूबसूरत शहज़ादी आहे, पर असांखे वॾा ताम खाराईंदी आहे, असां ओॾे वेंदा आहियूं, हाणे असां ॾिस तो ॾींहं ॾींहुं डंडा थी पिया आहियूं, तोखे बि वरी लोॾे वठियल न, ॿिनि ॾींहंनि में तूं बि सफ़ा डंडो थी पवंदी। हे साईं हाणे सुबुह थी हिननि सां ही रवानो थी पियो साईं। हाणे हू त साईं डंडा डोड़ा हा तेज़ पिया वञनि, ही पोयूं आस्ते आस्ते पियो अचे, अची बीहो त मूंखे त वतियो अचे, असां अच असां सॾींदा हलनि पियासीं, हू हुननि जे पोयूं हलंदे हलंदे ही अची लथा, ही बि अधु कलाक खां पोइ अची लथो। हे जो उते लथो त ॾिठे न शहज़ादी त ॾिठे त हीअ त मुआरे ज़ाल यार जी ज़ाल आहे, से हिन ॾिसे पियो वेठो, ही खाए बाए बि कोन पियो, रुगो हिन ॾे ॾिसे पियो वेठो। त शहज़ादीअ बि ॾिठो त भणा ही ॿिया सुर में न ही हिकिड़ो ई डुबरो आहे ऐं ॾिसे बि तो काजे खाए पी नथो, त पक इहो ई तो साॻियो ई आहे, उहो ई मुंहिंजे मुड़ुस वारो। शहज़ादीअ देरि न कयो, वञी तोते खे वञी हथु विझी ऐं तोते खां हाल वाल वठी ॾे हवाल, ॿिया सभु खाईंदा तूं छो नथो खाएं, चयईं त बसि हाणे छा थी हवाल पुछे, बसि मां तोखे सुञातो, तूं अञा मूंखे न आहे सुञातो, बसि देरि न कयईंसि, हुन डुंडुकर में पइजी वई, चई मां तोखे सुञातो, बसि ॾे हवाल हुनजो, चई हू त टाइटा हू आयो आहे, पर हे कीअं मसइलो थियो, छा थियो, चई हिन धूतीअ मूंखे खणी क़ैद कराए छॾियो आहे, हाणे वज़ीर जे हथ में आहे, वज़ीरनि खे मुंहिंजो 6 महीननि जो ॻाल्हायो, 6 महीननि मां बाक़ी रहिया आहिनि, हाणे 2-3 ॾींहं, 2-3 ॾींहंनि में जे मुंहिंजी मालिकी करे त सही आहे, न त मतिलबु त मां वज़ीर ई थी वेंदमि। हिन चयो त ॾे हवाल मण जो, चई उहा मण त मूंखे कोन्हे का, मण त उहा पोइ धोती खणी वई, चई त हाणे धोतीअ पोइ ॾिनी, चई धोतीअ ॾिनी आहे मुआरे वज़ीर खे ॾिनी अथई, पोइ वज़ीर काथे बि रखी आहे, पर आहे बंदि हिते पेतुनि में आहे, पर आहे सही मण। ही साईं वापसि वञी सॼो हवाल कयईं त हेड़े बादशाह वज़ीर हीअं मसइले सां वञी अॻुवा करे धोतीअ वञी ॾिनी आहे, मण उन वरिती आहे, सो हाणे कीअं मसइलो थिए। हाणे साईं कोए खे चयईं त भला हाणे तूं हीअं कर, हिन में मां तोखे जेल में रसो थो ॿधां ऐं चतूं चूंब सां तोखे खणी वञी उते फिटी कर, तूं जाचा कर त कहिड़े पेतुनि में आहे, त पेतियूं तॾहिं काठ जूं हूंदियूं, त उहा कुर्टे मूंखे खणी आहे। हिन चयो कोई त सही आहे, मां वञा थो, पर उते ॿिली त न हूंदी,
कोए खे साॻो ई ड्रिज ॿिली वारो हुजे। साईं हलंदे हिन खे चेल में रसो ॿधई कोए खे ऐं चतो खे चूंब में खणी ऐं रवानो थियो त सिधो सो वञी उन महलात ते लाथई वज़ीरारीअ ते। वज़ीर ते वियो अंदरि कोई वरी घुमी फिरी हेॾां होॾां वञी पेतुनि कुर्टी हिकिड़ी कोरी ॿी कुर्टी टी कुर्टी ऐं 5 6 7 पेतियूं 70 में रखियल हुयो मण। 7 ई पेतियूं कुर्टे जंहिं महिल पुॻो 70 में त घुमी फिरी ॾिठई त भला ही मणियो पियो आहे। जे ही बि न तो मण आहे न उहा त वॾी हूंदी न। वरी फिरी गिरी वरी साॻी मणियो उहो पियो हिन कोठीअ में लभे हिनखे। सो हाणे हिन चयो बसि हाणे जेकी शइ बि आई आहे बसि हिन देरीन खे उनखे वात विझी ऐं वरी साॻो निकिरी आयो। वरी इहो साॻो हिन वरी हुन शहज़ादीअ ॿधी ऐं हिन ॿिन्हिनि खे रवानो कयो। हे साईं उॾंदे वञी साईं हाणे हे दरिया जे कपर ते बीठो आहे इंतज़ार में। ही परे को ॾिठई यार अचनि था पिया। साईं हिन हकला करे अॻे पुछा कया त शेर जा लोगो त को पियो करे त लोग शेर चिराहट पियो करे। वरी चवे शेर जा लोगो वरी कीअं चिड़ाहट। शेर पियो चवे त हुनखे मण त हुई न। वरी हिन आख़िर चयो शेर जा लोगो त कोई कयो शेर त वण वात में छॾाए चुभ वञी पाणी में खे। हल भणा ही अची लथा त भणा हिननि चयो त भणा तोखे तम पियो वञे तकड़ के तूं शेर लोगो छो पियो चवे हाणे वण त वई पाणीअ में। हल साईं हाणे वण पाणीअ में वई हली हाणे छा थिए। ही सभु मुंझी पिया साईं मसइलो थी पियो वॾो। हाणे वेठे वेठे हिनखे यादि कयो अचियो भला चौथी पेती खोलिया इन में छा थो निकिरे। साईं बिस्मिल्लाह करे जो चौथी पेती खोले त उन मां ॾेॾर निकितो। ॾेॾर जो निकितो ज़ोरी हिनखे खाइण लाइ ॾेॾर भॻो पियो अचे। हिन चयो भला कुझु शर्म करे हले केॾनि सदनि सालनि जो क़ैद लॻो पिए तोखे मूं आज़ादु कयो वरी मूंखे ई खाइण थो अचे। हिन ॾेॾर चयो भला हल मां आंधो थी वियुमि बुख लॻी मूंखे ॾाढी मूंखे ख़बर ई न पई पए तूं हौसले में आंधो आहे। बसि हाणे तूं मुंहिंजो मालिक मां तुंहिंजो बालिको जेको हुकुम करे मां हाज़िर आहियां। हिन वरी देरी न कयो चई त हिन अचनि पिया हीअं हेरे आरे पारे हीअं मां पुछा कई मान हीअं मण किरी पई। सो हाणे पाणीअ में आई तो आम्हूं साम्हूं हिन पासे ॾऊं सो हाणे इहा लभे कीअं। जे मां सभिनि ॾेॾरनि जो सरदार आहियां सो इहो हिनमहिल कमु न थींदो मूंखे अॼु राति छॾियो तव्हां। सुबुह साझर जीअं पहिरियों सिज कनी कढंदो तीअं ई मां अची पंहिंजे संगतनि सिधो पुॼंदुमि अचे। सो तव्हांखे मण ॻोल्हे ॾींदासीं। साईं ही देरी न कई ही वियो साईं सुबुह साझर थी वञी ॾेॾर ॾेॾरियूं को काथों पियो निकिरे काथों में निकिरे बसि ईअं बीह या कतारूं करे। साईं हिननि खे ऑर्डर मिलियो साईं ईअं वञूं चए वञो। साईं अचे जो हीअं बीठा चुभ 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 जीअं सुयूं चुभंदियूं चुभकार हुजनि एतिरियूं ॾेॾरियूं लही पयूं। ॻोल्हींदे साईं ॿियूं सभु भई मोटंदा निकिरी आया साईं संभाल हाली सभु को चइबो कोन लधी मूंखे कोन लधी मूंखे कोन लधी सभु। जंहिं महिल संभाल थी त चईं असां सभु अची विया पर हिकिड़ी कोन आई आहे। सो मंडी ॾेॾरी कोन आई आहे सो उहा अचे त ॾिसूं। साईं हाणे उहा साईं हाणे अचे पई टिप टिप हाणे मंडी हुजे न चिप टिप टिप करे करे उहा मथे पुगी। चई ॿी मूंखे का शइ कोन लधी पर हीअ शइ लधी आहे। चई त बसि इहा ई मण आहे साईं हाणे मंडी ॾेॾरी मण खणी आई। ॿिया साईं सभु ईअं मोटी आया साईं हिनखे यार खे मण हथ अचे वई। साईं मण हथ अचे वई सभिनि खे ऑर्डर थियो हर को हाणे हलियो वञे बसि एतिरो ई कमु हुयो सरकदार जो हुननि खे इजाज़त मिली वई सभु ॾेॾर हलिया विया। हिन वञी बिस्मिल्लाह करे वज़ू बज़ू सारे ऐं मण खे ऑर्डर कयो त हिते मुआरी घर वारी बि पुॼी वञे उहा धोती बि पुॼी वञे ऐं उहो वज़ीर बि पुॼी वञे। बसि हीअं अखियुनि जो पटियईं त उहे वज़ीर ऐं धोती जीअं जिथे सुता पिया अॼु जिथे उते पिया उतां अची हिते पुॻा। उन महिल घर वारी बि पुॻी त ख़बर पइजी वई त वज़ीर ऐं धोतीअ खे। उन महिल बादशाह हुन ऑर्डर ॾिनो त हिनखे क़ैद कयो। उन्हनि धोती ऐं वज़ीर खे चई जकदग में उहे क़ैद थी विया ऐं टूआ हिकिड़ा ॿ अची विया ॿिन्हिनि खे टूअनि में वारे बाहि ॾेई कल्ह वेठा ॾाढा ख़ुशि लॻा वेठा। इहा कहाणी अदा अॼुकल्ह दौर जी अथई। असांजे सिंध सलामत चैनल ॻाल्हियुनि ते नवां आया आहियो त सब्सक्राइब कजो
ऐं घंटीअ खे लाज़मी हणिजो ऐं वधि का वीडियो ॾिसण लाइ असां सां गॾु रहिजो। अस्सलाम वालेकुम यादि मदद।